अल्लाह अज ॾह शवाल साईं दादा पीर मियां ईसा बादशाह रहमतुल्लाह अलैह जे सालियानी उर्स जे निस्बत सां उर्स थियो आहे कादन साईं जे ॻोठ में साईं जे लाइ ख़ुसूसतन लाला पीर मियां ईसा रहमतुल्लाह अलैह जे ईसाल सवाब ख़ातिर लख सलवात थी आहे। अॼो को साईं जन जे साईं कुर्बान अली साईं वॾेरो वज़ीर अली साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में आदम फ़कीर साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेनो लिखण क़बूल फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए साईं कादन फ़कीर साईं जे जेके भी औलाद आहे उन्हनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह आमीन। क़यामत ताईं वेड़ा वसंदा रहन वेड़ा वसंदा रहन वेड़ा वसंदा रहन। अली अकबर जी जवानी जो वास्तो थिया दुआ कबूल फरमा। अल्लाह आमीन। भले दिनो साईं के सेहत वडी हयाती अता फरमा। अल्लाह आमीन। साईं जे बचड़न के कुर्बान अली साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह आमीन। साईं वडेरो वज़ीर अली साईं जे बचड़न के सेहत वडी हयाती अता फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला साईं माशूक अली साईं जा बचड़ा पुत्र क़यामत ताईं शादो आबाद फरमा। अल्लाह आमीन। ओ मुझा अल्लाह मां दिल जो गुजरियो गालियों मिटा तोखे न चवा त भला कंहिंखे चवा। ओ मुझा करीम रब इमाम हसन हुसैन जो वास्तो थिए साईं कुर्बान अली मेतलो साईं जे वज़ीर अली साईं भले दिनो साईं जे ऐं मुझे असां सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्ना पूरियूं फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला सलवात मोमिन खे नसीब थींदी आहे ईमान वारनि खे नसीब थींदी आहे। क़ुरान तो चवे त ए ईमान वारो तव्हां बि मुंहिंजे महबूब ते ख़ूब दुरूद ऐं सलाम मोकिलींदा कयो। हे मोमिन खे ईमान वारे खे नसीब थींदी ॿिए खे न थींदी। मौला सलवात जे सदके हर मोमिन खे सॼे पाकिस्तान में सऊदी ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं थियनि। इहा दुआ क़बूल फरमा। अल्लाह आमीन। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ाअत फरमा। अल्लाह आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा। अल्लाह आमीन। जेको ॾाढे आमीन चवे उहो मदीने जो दीदार उनखे नसीब फरमा। अल्लाह आमीन। ओ मौला जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। अल्लाह आमीन। महबूब जी उम्मत खे फ़िरके वारिद खां बचा। अल्लाह आमीन। सूफ़िया किराम जे औलिया अल्लाह जे दसियल वाट ते हलण नसीब फरमा। अल्लाह आमीन। रब जंहिंजे मूंखे दुआ जे लाइ चयो कुर्बान साईं जंहिंजे लाइ बि दुआ जे लाइ सोचल था उन्हनि जा बच्चा घर आबाद फरमा। अल्लाह आमीन। साईं हे बादल फ़कीर साईं जे जेके साईं जा आया आहिनि साईं ग़ुलाम रसूल साईं मंगी साईं कंहिंजे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। अल्लाह आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूल अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्ली अला सय्यिदना अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिमू तस्लीमा। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी। मुबारक मुबारक मुबारक।